सिंधु सागर भारत के ॿिए भाङे में तव्हां सभिनीनि जो स्वागत। दिल्ली आजियां। मुंहिंजी कहाणियुनि जो संग्रह साओ वण, उन जी कहाणियूं मां तव्हांजे साम्हूं पेश करे रहियो आहियां। अॼु हिकु ॿी कहाणी तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां। इहा कहाणी तंज वारी कहाणी आहे। त अचो ॿुधूं कहाणी महूरत। महूरत कंहिंजो आहे, कीअं निकितो आहे, अचो त हिन कहाणीअ में ॾिसूं कीअं पेश कयो वियो आहे। तनूअ जे मङणे खां पोइ मूं ज़हनी तौरु पाण खे हल्को थे महसूसु कयो। जवान धीउ, पढ़ियल ॻढ़ियल, पंहिंजनि पेरनि ते बीठल छोकिरीअ लाइ वर ॻोल्हणु मुंहिंजे लाइ अठ काठियो थी पियो। मिटीअ माइटीअ वारनि ख़्वाइ इंटरनेट जे वसीलनि ज़रिए केतिरी ॻोल्हा कई। घणनि जा बायोडेटा मिलिया। किथे घर न थे वणियो त किथे वर न थे वणियो। अहिड़ा बि हुआ जिन खे असां न थे वणियासीं। कुल मिलाए तनूअ जी शादी ॼण मुंहिंजे लाइ औरंगज़ेब जे क़िले खे फ़तह करण जहिड़ो कमु थी पियो हो। हिकु ॾींहुं ईअं ख़्यालनि में वेठो हुउसि जो मुंहिंजे हिकु दोस्त मूंसां मिलणु आयो। मुंहिंजे चहिरे ते चिंता जूं लकीरूं ॾिसी दोस्त वाइड़ो थी वियो। हमेशह खिली खीकारे आजियां करण वारे पारां गरम जोशीअ वारी आजियां न मिलण ते हू मायूस थी वियो। हुन पंहिंजो पाण खे संभालींदे मूंखां सुवालु कयो, यार अॼु तोखे छा थियो आहे? कहिड़ा गोरा बाबू ॾी विया अथई? न यार, कुझु न, कुझु थियो कोन्हे त पोइ तूं परेशान छो आहीं? चिंता में तुंहिंजो ॿुॾल चहिरो बयानु करे रहियो आहे त तूं ॾाढो परेशान आहीं। ॿुधाए यार, थी सघे थो मां तुंहिंजी परेशानीअ जो कुझु हल कढी सघां। मुंहिंजी परेशानी तनूअ जो रिश्तो ई त हो, ॿी का परेशानी त हुई कोन जंहिंखे वंडे न सघां। मूं जवाबु ॾिनो, यार धीअ जी उमिरि शादीअ लाइक़ु अची थी आहे। को घर ऐं छोकिरो सम्झ में ई नथो अचे। घर ऐं छोकिरा ॾिसी परेशान थी पियो आहियां। लॻे थो पंहिंजे समाज में सुठा छोकिरा आहिनि ई कोन। पंहिंजे समाज में न आहिनि त पोइ तुंहिंजो छा वीचारु आहे? ॿिए कंहिं समाज में छोकिरो ॾिसंदे? हरगिज़ न। ॿिए समाज में त भिननि, भले छो न छोकिरी कुंवारी रहिजी वञे, छोकिरो त पंहिंजे समाज में ॻोल्हींदुसि। मुंहिंजे जवाब दोस्त खे हिलाए छॾियो। हू यकटक मूं ॾांहुं निहारणु लॻो। यार मञियो, तोखे हूअं बि चवणो ई आहे त माण्हू खिलंदो या रोअंदो पंहिंजनि में ई सुठो लॻंदो आहे। यार मुंहिंजी नज़र में हिकु घरु आहे, मूंखे लॻे थो तोखे ज़रूरु पसंदि ईंदो। चईं त ॿुधायई। यार नेकी ऐं पुछ तूं मूंखां मुंहिंजे घर ऐं ॿारनि खां वाक़िफ़ु आहीं। तुंहिंजी नज़र में को छोकिरो आहे त पोइ ॿुधाइण में देरि छो करे रहियो आहीं? जल्दी कर यार, ॿुधाए न। मुंहिंजी बेसब्रीअ ते दोस्त चयो, तकड़ि कमु शैतान जो, मिटी माइटी उमिरि भर जा सौदा आहिनि, कुझु तसली रख। ईअं उॿहिरो न थी। पहिरीं का चांहि वांहि पियार त पोइ ॿुधायई। मूं हिकदमि चांहि जो ऑडर ॾिनो। चांहि सां बिस्कुट बि घुराए वरिता। बिस्कुटनि जी प्लेट अॻियां वधाईंदे पुछियुमि त यार ॿुधाए कहिड़ो घरु आहे? दोस्त, मुंहिंजो परे जो हिकु रिश्तेदारु आहे, रोशनलाल। संदसि पुटु MBA कयल आहे, हिकु कंपनीअ में एरिया मैनेजर आहे, पघार बि सुठी अथसि। छोकिरो बीहक बाडीअ में माशूक़ आहे। मां त चवां थो तुंहिंजी धीअ ऐं रोशनलाल जे पुट जी जोड़ी सुहिणी लॻंदी। यार जे तुंहिंजा इहे वीचार आहिनि त पोइ देरि छाजी? जल्दी ॿुधाए। तुंहिंजो रिश्तेदारु रोशनलाल रहंदो किथे आहे? घणो परे कोन्हे, जोधपुर रहंदो आहे। पाण छा कंदो आहे? सोजती गेट ते मनियारीअ जो दुकानु अथसि। पावटा में घरु अथसि। परिवार बि नंढो, हिकु छोकिरो ऐं हिकु छोकिरी। छोकिरी बीकानेर में मङियल अथसि। सेण बि राही पोखीअ वारा। यार घरु ठहूको आहे, ख़ानदान सुठो आहे, छोकिरो सुठो आहे त पोइ मूंखे ॿियो छा खपे?
मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं ॻाल्हि अॻियां वधाए। ॻाल्हि तॾहिं अॻियां वधे जॾहिं तूं ऐं भाभी छोकिरे जी जांच करे अचो। तुंहिंजे पारां हा थिए त पोइ सुईअ में सॻे खे सेरियां, न त ठहियो। बसि तूं त पने ते एड्रेस लिखी ॾे, असां सुभाणे ई था थी अचूं। दोस्त खां एड्रेस वठी ॿिए ॾींहं ते जोधपुर जो रुख़ कयो। घर ऐं छोकिरे जी जांच कई। घर ऐं ॿार असांखे वणियो। घर अची दोस्त सां फ़ोन ते ॻाल्हि कई ऐं छोकिरे वारनि खां टाइम वठण लाइ चयो। हफ़्तो खनि खेनि हफ़्ते खनि खां पोइ रोशनलाल पंहिंजे घरवारीअ सां अची छोकिरी ॾिसी वियो। तनू खेनि पसंदि आई। मुंहिंजे मन में हुण तुण त छा माउ पीउ जी पसंदि पुट खे वणंदी। ज़मानो चंड खे छॾे हाणे मंगल ते वञी पहुतो आहे। किथे छोकिरे ॿी का पसंदि करे रखी हुजे ऐं माउ पीउ खे ख़बर ई न हुजे ऐं हिते अची छोकिरीअ सां का घटिताई कढे ऐं पंहिंजा ढक ढके। मुंहिंजी छोकिरी मथां छा गुज़रंदो। न न ईअं कोन्हे। मूं पूरी जांच कई आहे। कॉलोनीअ में नाईअ पान वारे वेतर धोबीअ ताईं खां पुछी आयो आहे। सभिनी तसली ॾिनी आहे। किथे का ॻाल्हि हुजे हां त ज़रूरु ख़बर पवे हां। पंहिंजी दिलि ऐं मन खे सम्झाईंदो रहियुसि। ॿिए ॾींहं ते छोकिरे जे अचण जी ॼाण दोस्त फ़ोन ते ॾिनी ऐं शाम जो वक़्तु स्वादरी डाणी में मिलण लाइ तइ कयो। मूं ई खेसि राति जी रोटीअ जो उते खाइण जी नींड ॾिनी हुई। मुराद त जेकर छोकिरे खे छोकिरी वणी त उते ई ख़बर पइजी वेंदी। मुक़ररु वक़्त ते असां स्वादरी डाणी में पहुतासीं। असां सां गॾोगॾु दोस्त बि रिश्तेदार सां गॾु पहुतो। हिकु झोपड़ीअ में वञी वेठासीं। चपो चूरो कयो। रोटीअ जो ऑडर कयोसीं। छोकिरे छोकिरीअ खे कुझु देरि लाइ अकेलो छॾियोसीं, जीअं पंहिंजनि ख़्यालनि जी ॾे वठि करे सघनि। रोटीअ जी टेबल ताईं ईंदे ईंदे त रिश्तो पको थी वियो। मुंहिंजी ख़ुशीअ जो पार ई न रहियो। ॿिए ॾींहं ते कची मिस्त्री ॾियण जो टाइम ऐं जॻहि मुक़ररु करे अची घर पहुतासीं। कची मिस्त्रीअ जूं रस्मूं पूरियूं थियूं त मूं रोशनलाल खे शादीअ जो महूरत जल्दी कढाइण लाइ चयो। हा साईं, बिल्कुलु, अव्हां को ख़्यालु ई न कयो। मां जोधपुर वञी तव्हांखे फ़ोन करे ॿुधाईंदुसि। शादी जल्दी वठिबी। मुंहिंजे लाइ जवाबु तसली बख़्शो। अॼु मूं पाण खे दुनिया जो ख़ुशि नसीब पीउ थे महसूसु कयो। मूंखे पसंदीअ जा सेण मिलिया हुआ। धीउ खे पसंदि जो घोटु। ॿियो छा खपे। मालिक मन जी मुराद पूरी कई हुई। कुझु ॾींहंनि ताईं रोशनलाल जो को हाल अहिवाल ई कोन आयो त मूं खेसि फ़ोन करे हिकु दफ़ो वरी अर्ज़ु कयो त साईं, शादीअ जो महूरत कढाए तारीख़ ॿुधायो, जीअं तयारियूं कयां। जेकॾहिं अॻुवाट तारीख़ न ॿुधायव त बंदोबस्तु करण में ॾुखियाई थींदी। साईं, तव्हां ख़ातिरी रखो, तव्हांखे का बि दिक़त कोन ईंदी। हूअं बि तव्हांखे त जोधपुर अचिणो आहे। तयारियूं त असांखे करणियूं पवंदियूं। मां हफ़्ते खनि में अव्हांखे ॿुधायां थो। आर्तवार जो ॾींहुं हो। सुबुह जो चांहि थे पीती जो मोबाइल ते घंटी वॻी। स्क्रीन ते रोशनलाल जो नालो ॾिठो। गलो साफ़ कयो ऐं खिली खीकारे राम सत कई ऐं मोबाइल ते साईं राम राम सां शुरूआति कई। जो रोशनलाल चयो, साईं वाधायूं हुजनव। साईं पंहिंजी वाधायूं ॾियो ख़बर। छाजियूं था वाधायूं ॾियो। अरे साईं, शादीअ जे महूरत जूं। 2 सेप्टेंबर जो महूरत निकितो आहे। छंछर जो ॾींहुं आहे। फेरा ॾींहं जो थींदा ऐं राति जो 8 बजे रिसेप्शन। पर साईं, सेप्टेंबर में त बडो शुरू थी वेंदो आहे। श्राद्धनि में शादी कीअं थींदी। साईं, बडे में 2 तारीख़ ते ॿारस आहे। ॿन ॿधड़ीअ ते शादियूं करे सघिबियूं आहिनि। पर साईं, बडे जो महीनो मथां वरी छंछरु, मूंखे त वहम थो पवे। तव्हां त साईं अलाए कहिड़े जग में था रहो। ॾिसो, सभु ॾींहं भॻवान जा आहिनि। सभिनी ॾींहंनि में 24 कलाक, सुबुह मंझंदि शाम ऐं राति, सभु भॻवान ई त ठाहिया आहिनि न। जॾहिं भॻवान कंहिं में फ़र्क़ु न कयो त पोइ तव्हां ऐं मां केरु थींदा आहियूं फ़र्क़ु करण वारा।
पर साईं कुझु रीतियूं रस्मियूं आहिनि जिन खे असां मञींदा था अचूं। साईं रीतियूं रस्मूं ऐं रिवाज बराबरि वॾनि जो वरसो आहिनि, तिन खे संभाले रखणु घुरिजे। अव्हांजा वीचार सुठा आहिनि, पर जेको असां कमायो आहे उहो बि त संभालणो आहे न। मां कुझु सम्झी न सघियुसि, तव्हां छा था चवणु चाहियो? ॾिसो साईं, हॾ ॾोखे जाखोड़ करे असां जेको कुझु कमायो आहे, छा तव्हां चाहींदा त उनखे असां पाणीअ जीअं लोढ़े छॾियूं? न साईं न, बिल्कुलु न। अॼुकल्ह त पाणी बि मुलायतो थी पियो आहे। हा हा, बिल्कुलु ठीकु था चओ। पोइ पैसे जो मुल्ह सम्झो, ईअं न सम्झो त मां को कंजूस आहियां। मुंहिंजे मन जी मुराद आहे त शहर जे वॾे में वॾी होटल में पुट जी शादी करियां। शादियुनि जी सीजन में उते रहे मारामारी। शहर जा माण्हू भॼन होटल राजमहल पैलेस ॾे। का बि तारीख़ ख़ाली मिले ई कोन। हलवाई शहनाईअ वारा सभु रुधल। वेंदे मिट माइट यारनि दोस्तनि वटि बि हिक ई ॾींहं जूं 4-4 5-5 इन्विटेशन। सोचियो, शादीअ में 500 त अचनि मुर्गे ई 300। हिन मौक़े ते सभु वांदा, मथां अघु बि घटि। साईं इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि ते वीचार करण खां पोइ मूं ॿन ॿधड़ीअ जो महूरत कढायो आहे। पर साईं मुंहिंजा बीकानेर वारा सेण बि तयारु आहिनि। मां चवां थो तव्हां वधीक सोचियो वीचारियो ई न। असां सिंधी सभिनी में विश्वास रखंदा आहियूं। तिथियूं तारीख़ूं त पंडितनि पंहिंजी सहूलियत लाइ ठाहियूं आहिनि। पंडितनि जी सहूलियत खे ॾिसंदासीं त रहिजी वेंदासीं। सभु ॾींहं साईंअ जा, को बि ॾींहुं या महीनो लङो कोन्हे। अरे साईं, बर्डे में त पाण पंहिंजे परिवार जा पितर बि अची ॿारनि खे आसीस करे वेंदा। वहम न कयो, चओ शिव फ़ोन रखां थो, तव्हां त तयारी कयो। चई रोशन फ़ोन कटे छॾियो। मां संदसि ॾिनल दलीलुनि ते सोचींदो रहियुसि। रोशनलाल जे दलीलुनि जो मूं वटि को जवाबु न हो। ॿन ॿधड़ीअ जो महूरत वाक़ई सुठो आहे। शादीअ जी शादी ऐं पैसनि जी बचति। महिमान बि झझे अंदाज में। चओ शिव।